जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 9 सेप्टेम्बर 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी दशमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु समाज में मान सम्मान में वृद्धि ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमाम सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं घर जे ख़र्चनि में थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ अॼु कार्यस्थल ते भाग्य हुननि खे पूरो साथ ॾींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। जीवन साथी जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य भी तमामु सुठो रहंदो। त गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ अॼु अञा बहितर थी थो सघे। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु धन लाभ थियण जा सुठा योग बीठा आहिनि। काई न काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। उन्हनि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। त अॼु जो ॾींहुं हुननि जो मन भी ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं भी आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल में कोई विघ्न या बाधा अचण जी आशंका आहे। त घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त भगवान गणेश तव्हांजा सभु विघ्न दूर कंदा। अॼु सूर्यास्त खां पोइ हनुमान मंदिर वञण ऐं हनुमान जी पूजा करण तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु अगरि हुननि खे कोई भी नओं कमु शुरू करणो हुजे या वाहन वठणो हुजे या ज़मीन में इन्वेस्टमेंट करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो ऐं सुख सां निकिरंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। कार्यस्थल ते उन्हनि खे धन प्राप्ति जा सुठा योग भी बीठा आहिनि। त हुननि जो मन अॼु ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु वाद विवाद या मतभेद थियण सां ऐं हुन सां अपमान थियण जी आशंका हुननि खे अॼु सताए थी सघे। हिन करे अॼु जे ॾींहं में हुननि खे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ऐं तमामु सोचे सम्झे करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या कुझु मतभेद थी थो सघे। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं साधारण रहंदो। तव्हांजो स्वास्थ्य भी अॼु साधारण रहंदो। त अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु सुठो रखणो आहे। थी सघे त ओम हिन नाले जो उच्चारण कंदा। जेतिरो थी सघे पंहिंजे बॉडी खे सुठा वाइब्रेशन ॾींदा ऐं एनर्जी ॾींदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। मीन राशि।
मीन राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। अटकियल कोई कम बि अॼु पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। 11 मुखी रुद्राक्ष अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं 11 मुखी रुद्राक्ष जे पाइण जा फ़ाइदा। अगरि तव्हांखे आत्मविश्वास वधाइणो हुजे यानी सेल्फ कॉन्फिडेंस वधाइणो हुजे, क्रोध नियंत्रण यानी एंगर रिलेटेड इश्यूज आहिनि ऐं यात्रा करण जे टाइम तव्हांखे नकारात्मक सोच थी रहे यानी नेगेटिव थॉट्स था अचनि, त 11 मुखी रुद्राक्ष धारण करण तव्हांजे लाइ तमामु सुठो मञियो वेंदो। हिन जा जेके भगवान आहिनि उहे आहिनि स्वयं हनुमान जी। हिन जी जेका राशि आहे उहा आहे मेष ऐं वृश्चिक। त अगरि तव्हां मेष राशि या वृश्चिक राशि जा आहियो या हनुमान जी खे मनाइणो हुजे त इहो 11 मुखी रुद्राक्ष धारण करण साण ई साण हुननि जो जेको मंत्र जाप करण उहो आहे ओम ह्रीम ह्रूम नमः। वरी तो ॿुधायां ओम ह्रीम ह्रूम नमः। इहो जाप करण तव्हांजे लाइ अत्यंत लाभदायक रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे सुशीला जी जो, जेके एरोली नवी मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे शादीअ में जाम अड़चनियूं थियूं अचनि। त सुशीला जी, तव्हांजा योग जेके शादीअ जा बीठा आहिनि, नवंबर खां पोइ सुठा योग हूंदा। तेसिताईं तव्हां हर विस्पति जे ॾींहुं केले जे पेड़ जी पूजा कयो त भगवान कंदा जल्दी ई तव्हांजो कार्य सिद्ध थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।